जैकबाबाद का रिपोर्ट कर रहे हैं गुलाम हुसैन जकरानी। JUI पारा इलेक्शन में मुबैना धांधलियों के खिलाफ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान बाहरा धरणो रोड बिलाग खबर मूजिब जमीयत उलमा इस्लाम पारा इलेक्शन में मुबैना धांधली खिलाफ शहीद अल्लाह बख्श पार्क खां ज़िले में डॉक्टर HE अंसारी PS2 जो उम्मीदवार जो पुत्र मोहम्मद खान खोसो, मौलाना अब्दुल जब्बार रेंद, मौलाना सलीम इब्राहिम, सलीम खान खोसो, मुफ्ती अब्दुल शकीर खोसो, कारी इनायतुल्लाह महर, असदुल्लाह हैदरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सवे मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च कई, जिन खे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जंहिं ते धांधली नामंज़ूर, झुरलू इलेक्शन नामंज़ूर जहिड़ा नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरीन इलेक्शन कमीशन ऑफ जैकबाबाद ॾाढो धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ट्रैफिक मुअतल थी वई। उन मौक़े ते मुक़ररी तक़रीर में चयो त उहा इलेक्शन न पर सिलेक्शन हुई, असांजे उम्मीदवारनि खे धांधली ज़रिए हारायो वियो। हुननि वधीक चयो त पोलिंग स्टेशन ते हथियारबंदनि कब्ज़ो करे ठपाया, इलेक्शन इंतज़ामिया जाली रिज़ल्ट ॾेई बुज़दिली जो मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि मुतालबो कयो त अॻूठा चेक करे नतीजा ज़ाहिर कया वञनि, असांजा उम्मीदवार वॾी अक्सरियत सां खटी वेंदा। उन्हनि चयो त 13 फरवरी ते प्रेस क्लब जैकबाबाद अॻियां धांधली खिलाफ़ धरणो हणी वेंदो।